कराची मलीर ज़िले में सिंधु तहज़ीब जा पुराना आसार मिलिया आहिनि जेके मोहन जे दड़े जो उरूज वारे दौर सां तालुक़ रखनि था। क़दीम आसारनि जी खाटी ऐं अमेरिकी माहिरनि जी कयल खोटाई जे नतीजे में अल्लाह ॾिनो नाले हथ आयल माॻ मां हड़प्पा दौर जूं निशानियूं मिलियूं आहिनि। इन दरियाफ़्त सां सिंध जे हज़ारनि सालनि जी तारीख़ साम्हूं अची वई आहे। इन सिलसिले में अवामी प्रेस क्लब मलीर जी टीम आर्कियालॉजी खाते जे अल्लाह ॾिनो साइट ते पहुती, जिते डिप्टी कमिश्नर मलीर सलीमुल्लाह ओढो पिणु पहुची माॻ जो दौरो कयो। इन महफ़ूज़ करण लाइ ज़रूरी हिदायतूं जारी कई वयूं। दरियाफ़्त कयल तारीख़ी माॻ अल्लाह ॾिनो मलीर नदी जे कप ते वाक़ई आहे, जिते 1973 में पहिरियों भेरो खोटाई कई वई, जॾहिं त 2023 खां हिकु अमेरिकी माहिरनि जी टीम जंहिंमें डॉक्टर जोनाथन मार्क कनायर, डॉक्टर कलीमुल्लाह लाशरी ऐं डॉक्टर अस्मा इब्राहिम शामिल आहिनि, जी निगरानी में ॿीहर खोटाई जो कमु शुरू कयो वियो, जेको अञा ताईं जारी आहे। आर्कियालॉजी खाते मूजिबि खोटाईअ दौरान अहिड़ियूं शयूं ऐं निशानियूं मिलियूं आहिनि जेके वाज़े तौरु मोहन जो दड़े ऐं हड़प्पा दौर सां तालुक़ु रखनि थियूं। डिप्टी कमिश्नर सलीमुल्लाह ओढो चयो त सिंध जी सुञाणप ई सिंधु तहज़ीब सां आहे। अहिड़नि माॻनि खे महफ़ूज़ करण लाइ असांजी इख़लाक़ी ऐं सक़ाफ़ती ज़िम्मेवारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।